नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे सिंधी अदबी संगत शाह खिप्रो पारां भरपूर नमूने आजियां कई ऐं वचन वरजायो वियो त क़ौमी काज खे 6 डिसंबर ते भरपूर अंदाज़ सां सक़ाफ़ती वेस पाए सिंध जे रंगनि सां रंगजी मल्हायो वेंदो। अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश करियूं था, जंहिं सिंध जी सक़ाफ़त खे झर जंग में उजागर कयो आहे। अवामी न्यूज़ पारां ही जेको कल्चर जो ॾींहुं सक़ाफ़त जो ॾींहुं हर साल सिंधी माण्हू अजरकनि टोपियुनि झरनि जंगनि सां तयारु थी पंहिंजो ॾींहुं जेको क़ौमी ईद तौरु मल्हाईंदा आहिनि। इन ॾींहं खे असां उन करे अहमियत ॾींदा आहियूं जो असांजो मज़हबी जेके रीतूं रस्मनि जूं ईदूं जेके ईंदियूं आहिनि उन खां ही ईद असांजी सुञाणप अलॻि हिकिड़ी सक़ाफ़ती ईद आहे असांजी। इन ॾींहं ते सॼी सिंध में जेके बि असांजा सिंधी माण्हू आहिनि उहे सक़ाफ़ती वेस पाईंदा आहिनि। घरनि में औरतूं बाक़ाइदा सक़ाफ़ती वेस पाइण खां पोइ सक़ाफ़ती खाधा तयारु कया वेंदा आहिनि ऐं असां पंहिंजे ॻोठनि वाहिनि वस्तनि घरनि ॻोठनि में मल असांजी क़ौमी रांदि जेका आहे वंजवटी आहे, असांजी जेके सक़ाफ़ती रांदियूं आहिनि, मेलो मलाखड़ो आहे या डांडिया डांस आहे या असां सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करण लाइ ऐं ईंदड़ नसुलनि खे ॿुधाइण जे लाइ असांजूं जेके बि रीतूं रस्मूं जेके आहिनि या सक़ाफ़ती क़ौमी रांदियूं जेके आहिनि उहे बाक़ाइदा असां उन करे कंदा आहियूं त ईंदड़ नसुल जेको आहे उनखे ख़बर पए त सिंधी माण्हू केॾा शाहूकार आहिनि, सिंधी माण्हू पंहिंजे रीतनि रस्मनि ऐं इन सां केॾी मोहबत ऐं प्यारु कनि था। असांखे अॼोको हीउ ॾींहुं सक़ाफ़ती ॾींहुं निहायत इंतिहाई प्यार ऐं मोहबत ऐं पाबो सां मल्हाइणु खपे। वॾी महिरबानी अवामी न्यूज़ जे दोस्तनि जी, जंहिं अॼु हिते खिप्रो में पंहिंजे ऑफिस में हिकिड़ो सक़ाफ़ती प्रोग्राम कोठायो आहे ऐं दोस्तनि जेको आहे सो जेको जहिड़े हिसाब सां पंहिंजे हिन ऑफिस खे सजायो आहे, तमामु घणी दोस्तनि जी महिनत आहे ऐं तव्हां पाण ॾिसी सघो था त हिन में असांजूं रिलियूं आहिनि, असांजा सिंध जा खथा आहिनि, असांजूं लुंगियूं आहिनि, असांजा अजरक आहिनि, असांजूं टोपियूं आहिनि, असांजूं ही सॻियूं घोटनि जूं मोड़ूं ऐं हर रंग जेको आहे सो हिते दोस्तनि वॾा ख़र्च करे ऐं दोस्तनि हिकिड़ो सिंध जी सक़ाफ़त खे हथी वठाइण लाइ हिते जेको आहे शानदार नमूने पंहिंजी हिकिड़ी ऑफिस अवामी न्यूज़ जी सजाई आहे। दोस्त जसु लहणनि ऐं वरी गॾोगॾु जेको आहे सो अॼु हिते हिकिड़ो शानदार मुशाइरो कोठाए बि दोस्तनि जेको आहे सो हिते मुशाइरो करायो, जंहिंमें सिंधी अदबी संगत शाख खिप्रो जा दोस्त गॾु थिया, सिंधी अदबी संगत शाख दौलताबाद जा बि दोस्त असां वटि हिते कई आया। हिकिड़ो शानदार मुशाइरो थियो, शाइरनि जेको आहे सो पंहिंजे शाइरी जे रूप में सिंध अमड़ खे लफ़्ज़ी भेटा पेश कई ऐं हिते शानदार शाइरी ॿुधायूं। उन हवाले सां मुंहिंजो बि हिकिड़ो शाइरु आहे त सिंध जी सक़ाफ़त जो कहिड़ो करियां बयानु, सूंहं समाइल जेका सिंध में आहे ॿियो किथे आहे कान। से वसे भिट तुंहिंजी भलारा, वसे भिट तुंहिंजी भलारा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए, कॾहिं मोड़ न तुंहिंजा मुरझाइजनि। लतीफ़ साईं जे हिन दुआया बैत सां आउं जस ॾियां थो अवामी न्यूज़ वारनि खे ऐं उनजी समूरी टीम खे, जंहिं अॼु ही मोहबती माण्हू सभु हिते मेड़े गॾु कया आहिनि, सिंध अमड़ खे अज़ीम भेटा पेश कई आहे, जंहिंमें खिप्रो जी अदबी संगत शाख खिप्रो जा जेके वास्तो रखंदड़ जेके शाइर आहिनि उन्हनि सिंध अमड़ खे हिकिड़ा आलीशान हिकिड़ी लफ़्ज़ी भेटा पेश कई आहे। उनखां अलावा अवामी न्यूज़ जो ख़ासि करे अब्दुल रज़ाक पंहिंजो रज़ाक राजपूत साहिबु ऐं उनजी समूरी टीम जेका आहे सा जस लहणे जंहिं सिंध जो जेको सक़ाफ़ती ॾियारे जे मुनासिबत सां जेको प्रोग्राम रखायो आहे। अवामी न्यूज़ जा तमामु बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे प्रोग्राम में शामिलु कयो। अवामी न्यूज़ जेका हर साल जीअं हिन साल बि तमामु घणी महिनत कई आहे, जीअं त तव्हां ॾिसो तव्हां हुननि जी ऑफिस तमामु बहितरीनु माना सिंधी सक़ाफ़त जे हवाले सां सजायल आहे। सो असां अवामी न्यूज़ वारनि खे असां तमामु घणी जसपेश कयूं था। सो इंशाअल्लाह इहे प्रोग्राम असां मल्हाईंदा रहंदासीं। दरअसल छा आहे त हीअ जेकॾहिं प्रोग्राम असां मल्हाईंदासीं त असांजी जेका ईंदड़ नसुल आहे उन्हनि में बि इहा सुजाॻी पैदा थींदी त जेके हीअ सक़ाफ़त जेका असांजी आहे हमेशह ज़िंदा रहे। अवामी न्यूज़ जे तरफ़ां अॼु जेको स्टूडियो सजायो वियो आहे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। सिंध जे सक़ाफ़त जे हवाले सां जेको एकता जो ॾियारो अचे पियो, सिंध मुंहिंजी माउ अॼु श्रेठ जेको अवामी न्यूज़ मल्हाए पई, तमामु घणी ख़ुशी थी ऐं जस ॾियां थो अवामी न्यूज़ जे सथ समूरे खे त हुननि हेॾी वॾी महिनत करे हेॾो सारो जेको सो पिंडाल सजायो अथनि, कमिरो सजायो अथनि, जंहिंमें स्टेज सजायो अथनि, जंहिंमें अॼोके जेके असांजा शाइर आया उन्हनि पंहिंजी शाइरी पेश कई ऐं इन सिंध जे सक़ाफ़त जे हवाले सां सिंधी टोपी अजरक जे ॾियारे जे हवाले सां, हीअ सिंधी टोपी अजरक जो ॾियारो कोन्हे पर सिंध जी वजूद जी
सलामती जो ॾियारो आहे असीं जेको सो जस जा समूरी टीम खे समूरनि शाइरनि खे जेके हिते कई आया उन्हनि सिंध जे जेको सो वजूद ते पंहिंजी शाइरी पेश कई ऐं उनखे भेटा ॾिनी ऐं वरी मां मुबारकूं ॾींदुसि अवामी न्यूज़ जे सदके जिए सिंध ताईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलिम सभु आबाद। अवामी न्यूज़ वारनि खे सभ खां पहिरियों आऊं जस ॾियांसि थो मोहतरम अब्दुर्रज़ाक राजपूत साहब खे ऐं संदन साथियुनि खे जिन सिंध मुंहिंजी माउ जे सिरे हेठि हीउ अॼोको प्रोग्राम सजायो आहे ऐं हिन कमरे में जेके बि सिंध जूं सकाफ़ती शयूं रखियूं वियूं आहिनि इहे तमामु ख़ूबसूरत आहिनि ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी जॾहिं असीं पंहिंजी सकाफ़त खे ॾिसूं था। पर आउं इहो दोस्तनि खे पैगाम ॾींदुसि त बराए महिरबानी इन्हनि ॾियारनि ते सिर्फ़ु सकाफ़त खे उजागर करण वारो वेस न करियो पर हमेशह पंहिंजो जेको आहे इहो वेस रखो अजरक टोपी पटको ऐं पंहिंजी जेका सिंध जी सकाफ़त आहे इन मजी पंहिंजो शान आहे इन मजे पंहिंजी शनाख़त आहे। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां आउं 2014 में उमिरि ते वियुसि त उते जेको आहे हमेशह आउं जॾहिं तवाफ़ कंदो हुउसि त मूंखे सिंधी टोपी जेका उहा पातल हूंदी मथे में पोइ उन टाइम ते जेको आहे काफ़ी माण्हू इंडिया जा या ॿियनि इलाइक़नि जा मूंखे ॾिसंदा हुआ त हू चवंदा हुआ त तूं सिंध जो आहीं छा आउं चवंदुसि हा आउं सिंध जो आहियां। त इहा असांजी हिकिड़ी शनाख़त आहे। असां जेकॾहिं पंहिंजी शनाख़त खे विसारे छॾींदासीं त पोइ असांजो वजूद क़ाइमु कोन रहंदो ऐं असांजी हिन धरती जो वजूद क़ाइमु कोन रहंदो। असांखे हिन धरती जे वजूद खे क़ाइमु रखण लाइ पंहिंजी सकाफ़त खे बार बार जेको आहे वरजाइणो पवंदो ऐं अपनाइणो पवंदो तॾहिं असीं पंहिंजी शनाख़त दुनिया में कराए सघंदासीं। साईं असांजी सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा सदियूं पुराणी पंहिंजी हिकिड़ी तारीख़ रखे थी। अॼु बि ॾिसो त उन जा उहिञाण जेके आहिनि उहे जेके सकाफ़ती ॾियारा अचनि था उन ते ज़ाहिर थी पवनि था। जीअं असां वटि 6 डिसंबर ते सकाफ़त जो ॾियारो थींदो आहे त पूरी सिंध में जा ॿार बच्चा नंढा वॾा स्कूल में जेके बि ॿार पढ़नि था उहे पंहिंजो सकाफ़ती वेस जंहिंमें अजरक टोपियूं पटका पाए इहो पूरी दुनिया में अहसासु ॾियारींदा आहिनि। सिंधी क़ौम जेका आहे उहा पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप रखे थी अलॻि हिकिड़ी पंहिंजी तहज़ीब रखे थी अलॻि पंहिंजी हिकिड़ी तारीख़ ऐं तमदन रखे थी। असां ख़ासि करे सिंधी क़ौम लाइ इहो एज़ाज़ु हासिलु आहे त असांखे विरसे में अहिड़ा सकाफ़ती रंग मिलिया आहिनि जिन खां ॿी दुनिया जा माण्हू जेके आहिनि से महरूम आहिनि। तव्हां ॾिसो त सिंधी माण्हू जॾहिं कंहिं बि उमिरि ते वञे थो हज ते वञे थो या ॿाहिरी मुल्क में किथे वञे थो जेकॾहिं हुनखे सकाफ़ती वेस पातल हूंदो आहे टोपी या अजरक या पटको पातल हूंदो आहे त हिकिड़ो जेके ॿाहिरी मुल्क जा माण्हू आहिनि उहे हर उन ॾे ॾिसंदा आहिनि ऐं इहो महसूसु कंदा आहिनि त हीउ को सिंध जो माण्हू आहे। त ईअं असांजी सिंध जी हिकिड़ी अलॻि सुञाणप आहे। हीअ जेके सिंध जी सकाफ़त जा ॾियारा थियनि था उन ॾींहुं असांजी सकाफ़त जा जेके सुघड़ आहिनि शाइर आहिनि उहे ॾोर बैत गुज़ारतूं ऐं पंहिंजी तख़लीक़ में हू सिंधी सकाफ़त जेका आहे सा पेश कनि था। जेकॾहिं इहो सिलसिलो हलंदो रहियो त हीअ सिंधी सकाफ़त हमेशह ज़िंदह रहणी आहे ऐं रहंदी। असां अवामी न्यूज़ चैनल वारनि खे जस ॾियूं था जो हुननि हिन पुरमुसरत मौक़े ते ईद जहिड़े मौक़े ते जेको सिंधो सकाफ़त जो ॾियारो ईद जीअं असां करे मल्हाईंदा आहियूं उन मौक़े ते हिननि हिकिड़ो तमामु बहितरीनु मुशाइरो रखायो आहे। असीं बेहद मशकूर आहियूं अवामी न्यूज़ अब्दुर्रज़ाक राजपूत जा जंहिं पंहिंजे इन अवामी न्यूज़ जे ऑफिस में सकाफ़ती मुशाइरो रखायो जंहिं मुशाइरे में असांजे सिंधी अदबी संगत खिपरो ऐं दौलताबाद जे दोस्तनि हिसो वरितो ऐं सभिनी तमामु सुठी शाइरी ॿुधाई सिंध मर्द खे भेटा ॾिनी ऐं असीं इहो चाहियूं था त हमेशह इहे सिंध जी जेका वहदत आहे उन ते लिखंदा रहनि सिंध जी सकाफ़त खे उजागर कंदा रहनि सिंध जी ॿोली खे अॻिते वधाईंदा रहनि। सिंध आबाद सदाईं आबाद। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।